मसूबड़ी के ॻोठ वाणकी 80 में मंशा समेत ॻोठ में हलंदड़ समाजी बुराइनि ख़िलाफ़ एक अवामी ऐं राजूनी गॾिजाणी थी गुज़री। गॾिजाणी में आयल अवामी वर्कर्स पार्टी के पोरियत मज़ामत सत सिंध सुजागी फोरम अॻवान समेत ॻोठ के मोज़ ऐं ॻोठाणनि के समाजी अॻवान कामरेड शब्बीर लिगारी भलीकार जो चयो शुक्रिया अदा कयो ऐं आजाणियूं ॾिनूं। उन खां पोइ हिन पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो त असांखे मंशात ख़िलाफ़ एक डिघी ऐं मुस्तक़िल जदोजहद की शुरुआत कई है। पोरियत मज़ामत अॻवान कामरेड निसार लिगारी चयो त हिन जदोजहद लाइ को भी मज़बूत लाइअमल जोड़णु खपे ऐं असां उन लाइअमल के तहत हिन जदोजहद में तव्हां सां हर मौक़े ते गॾु हूंदासीं। उन मौक़े ते सिंध सुजागी फोरम के अॻवान महबूब आज़ाद खिताब कंदे चयो त असां पहिरीं उन समाजी बुराइनि ख़िलाफ़ जदोजहद में सरगर्म आहियूं ऐं हिन तहरीक में हर हवाले सां साथियुनि सां गॾु हूंदासीं। हिन मैराखे के सैयद गुलाम मेहदी शाह, हाजी मौला बख्श लिगारी ऐं अली अहमद लिगारी, शाह बख्श लिगारी, सूफ़ी खुदा बख्श ऐं ॿियनि खिताब कयो। गॾिजाणी में आख़िर जदोजहद सियासी समाजी मोज़िज़ ॻोठाणनि ते बदल कमेटी पिणु जोड़ी वई। मेड़ाखे में एडवोकेट गुलाम हुसैन लिगारी, मुज़फ़र लिगारी, फरीद लिगारी, कामरेड बशीर लिगारी, गुलजार लिगारी, मुनवर लाल, मदन लाल, एजाज लिगारी, मुदस्सिर मेहंदी लिगारी, सूफ़ी इम्तियाज़ अली, पीरबख्श लिगारी, फ़कीर दाद लिगारी, मुर्तज़ा लिगारी, अकरम आरई, गुल मोलवार ऐं ॿियनि ॻोठाणनि पिणु शिरकत कई।